गॾिजां जहिड़ा जटा सभु दूर थियनि शल वेड़ा रसदार नसीब लाइ शेर लिखियो आहे सभु गॾिजां जहिड़ा जटा सभु दूर थियनि शल वेड़ा रसदार आयो भाऊ राशिद बंद थी रही आहे बहारी तव्हांखे मुबारकूं तव्हांखे मुबारकूं हो सभिनी खे मुबारकूं थाणा भोला खान शहर में रहमत जी जारी तुम्हारी शादी की आमद जारी तव्हांखे मुबारकूं हो सभिनी खे मुबारकूं। असांजे महफ़िल में असांजा मोहतरम मेहमान हाजी अली अकबर चन्ना साहब जिन जी निस्बत ही हिकिड़ी अजीब आहे। असां जेको भले पार था वञूं पंहिंजे महबूब जे दरबार में हाज़िरी ॾियण जा सबब बणजनि था हाजी अली अकबर